जे हिन वीडियो में पाण कंडीशनल सेंटेंसिस के सिखण जे लाइ वञी रहिया आहियूं ऐं मूंखे उम्मीद आहे त हिन वीडियो खां पोइ तव्हांखे ॿिए कंहिं बि कंडीशनल सेंटेंसिस वारे वीडियो खे ॾिसण जी हरगिज़ ज़रूरत न पवंदी। त दोस्तों अॼु जे हिन वीडियो में पाण कंडीशनल सेंटेंसिस के बिल्कुल डिटेल में पढ़ंदासीं त इन जी स्ट्रक्चर छा हूंदी आहे, इन जा काइंड्स जेके कहिड़ा हूंदा आहिनि ऐं ही जेके सेंटेंसिस आहिनि इहे कहिड़ी सिचुएशन या कहिड़ी कंडीशन में इस्तेमालु थींदा आहिनि। त अचो त ॾिसूं कंडीशनल सेंटेंसिस। त दोस्तों कंडीशनल सेंटेंसिस के सिंधी में चइबो आहे शर्तिया जुमिला, यानी अहिड़ा जुमिला जंहिंमां शर्त ज़ाहिर कई वञे। मिसाल तौरु असां कॾहिं कॾहिं ॾिसो ईअं चवंदा आहियूं त हीअं करियां हा त ही थी वञे हा, जेकॾहिं तूं हूअं करीं हा त हूअं थी वञे हा, त हीअं करियूं हा हीअं थी वञे हा, हू करियूं हा हू थी वञे हा। त ही जेके बि सेंटेंसिस आहिनि अहिड़े क़िस्म जा जेके बि जुमिला आहिनि उहे कंडीशनल सेंटेंसिस आहिनि। ठीकु आहे। ऐं कंडीशनल सेंटेंसिस जो हर हिकु जुमिलो ॿिनि पार्ट्स में विरायल हूंदो आहे, यानी हिकिड़ो मुकमल जुमिलो उन जा ॿ नंढा हिसा हूंदा आहिनि ऐं हिकिड़े हिसे खे चइबो आहे इफ़ क्लास ऐं जॾहिं त ॿिए हिसे खे चइबो आहे मेन क्लास। ठीकु आहे। ही ॿ हिसा हूंदा आहिनि कंहिं बि कंडीशनल सेंटेंस जे जुमिले में। इफ़ क्लास में कंडीशन ज़ाहिर कई वञे थी ऐं जॾहिं त मेन क्लास में रिज़ल्ट ज़ाहिर कई वञे थी। कंडीशन यानी शर्त, रिज़ल्ट यानी उन जो नतीजो। ठीकु आहे। दिस सेंटेंस डिस्क्राइब अ सिचुएशन दैट माइट हैव हैपेंड। चए थो ही जेके जुमिला आहिनि ही का सिचुएशन ज़ाहिर कनि था जेका थी सघे, जेका उहा थी सघी थे या थियण जहिड़ी हुई। ऐं दोस्तों हिन सेंटेंसिस में जेको लफ़्ज़ यूज़ थिए थो हू इफ़ बि थी सघे थो ऐं वैन बि थी सघे थो। ठीकु आहे। ऐं मोस्टली जेको इन्हनि सेंटेंसिस में हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थिए थो उहो थिए थो इफ़। ठीकु आहे, जंहिंखे चइबो आहे इफ़ क्लास। हाणे अचो त ॾिसूं त कंडीशनल सेंटेंसिस जा टोटल काइंड्स घणा आहिनि ऐं हुन खां पोइ हर हिकु काइंड्स खे स्टेप वाइज़ सिखण जी कोशिशि करियूं। त दोस्तों बेसिकली कंडीशनल सेंटेंसिस जा 4 क़िस्म हूंदा आहिनि। पहिरियों आहे ज़ीरो कंडीशन, फर्स्ट कंडीशन, सेकंड कंडीशन एंड थर्ड कंडीशन। हाणे पहिरीं पाण अचूं था ज़ीरो कंडीशन ते। त दोस्तों ज़ीरो कंडीशनल सेंटेंसिस जे हवाले सां जेके बि बुनियादी पॉइंट्स आहिनि उहे तव्हांजे साम्हूं आहिनि। तव्हां इन जो स्क्रीनशॉट बि वठी सघो था। ठीकु आहे। हिन में मूं अहम पॉइंट्स हिते ॾिनियूं आहिनि। पहिरीं आहे इफ़ प्रेज़ेंट इंडिफिनिट प्लस प्रेज़ेंट इंडिफिनिट। ठीकु आहे। यानी ज़ीरो कंडीशन जी जेका स्ट्रक्चर आहे उन में इफ़ सां गॾु प्रेज़ेंट इंडिफिनिट टेंस जो हिकु जुमिलो ऐं जॾहिं त ॿियो जुमिलो आहे उहो बि प्रेज़ेंट इंडिफिनिट टेंस जो हूंदो। ठीकु आहे। हाणे हीअ छा थो करे, रेफर टू सिचुएशन दैट आर ऑलवेज ट्रू और पॉसिबल। छो त ज़ीरो कंडीशन अहिड़ा जुमिला हूंदा आहिनि या अहिड़ी सिचुएशन खे रेफर कंदा आहिनि या असांखे ॿुधाईंदा आहिनि जेका सही हूंदी आहे ऐं पॉसिबल उहा मुमकिन हूंदी आहे। हाणे एग्ज़ाम्पल आहे, हिते मूं 2 सेंटेंस ॾिना आहिनि। हाणे ॾिसो हिते इफ़ इट रेन्स, जेकॾहिं हिते बरसाति पवंदी द ग्राउंड गेट्स वेट। ज़ाहिरी आहे बरसाति पवंदी त ग्राउंड पुसी पवंदो। त ॾिसो इहा हिकिड़ी रियलिटी आहे, इहा ट्रू ऐं पॉसिबल ॻाल्हि आहे। दोस्तों ॿियो एग्ज़ाम्पल वारो जुमिलो आहे इफ़ यू हीट आइस, जेकॾहिं तव्हां बर्फ़ खे गर्मी ॾींदो इट मेल्ट्स, इहा ॻरी वेंदी। त दोस्तों इहे ॾिसो हक़ीक़तूं हुयूं। त ज़ीरो कंडीशन वरी मां तव्हांखे दोहराईंदो हलां, ज़ीरो कंडीशन जी मेन ॻाल्हि आहे हर कंडीशन खे सम्झण जे लाइ उन जी स्ट्रक्चर। त ज़ीरो कंडीशन जा 2 पार्ट आहिनि, ॿिन्ही पार्ट्स में प्रेज़ेंट इंडिफिनिट टेंस ई ईंदो ऐं इफ़ खे तव्हां जुमिले जी शुरू में बि रखी सघो था ऐं जुमिले जी पछाड़ी में बि रखी सघो था। यानी इफ़ क्लास पूरे जुमिले खे तव्हां पछाड़ी में बि रखी सघो था ऐं जुमिले जी अॻियाड़ी में बि रखी सघो था। दोस्तों उन खां पोइ आहे फर्स्ट कंडीशनल सेंटेंसिस। ठीकु आहे। इफ़ प्रेज़ेंट इंडिफिनिट प्लस फ्यूचर इंडिफिनिट, यानी हिन जी स्ट्रक्चर छा आहे, इफ़ सां गॾु प्रेज़ेंट इंडिफिनिट टेंस वारो जुमिलो ईंदो ऐं जॾहिं त ॿियो जुमिलो हूंदो उहो हूंदो फ्यूचर इंडिफिनिट टेंस जो। हाँ ही छा तो करे, रेफर टू अ सिचुएशन
दैट इज़ पॉसिबल और रियलिस्टिक। ठीकु आहे, ही अहिड़ी सिचुएशन खे ज़ाहिर करे थो जेको पॉसिबल आहे ऐं उहा सची बि थी सघे थो। हाणे एग्ज़ाम्पल आहे, इफ़ यू वर्क हार्ड, जेकॾहिं तव्हां सख़्तु महिनत कंदो, यू विल बी सक्सीस, तव्हां कामयाबु थी पवंदो। ॿियो जुमिलो आहे, इफ़ यू लर्न इंग्लिश, जेकॾहिं तव्हां अंग्रेज़ी सिखंदो, यू विल स्पीक इट फ्लुएंटली, तव्हां इन खे फ्लुएंटली ॻाल्हाए वेंदो। त अहिड़े हवाले सां दोस्तो फस्ट कंडीशनल सेंटेंसिस तव्हां इन जो बि स्क्रीनशॉट वठी सघो था। उन खां पोइ दोस्तो आहे सेकेंड कंडीशनल सेंटेंसिस। हाणे सेकेंड कंडीशनल सेंटेंसिस जी स्ट्रक्चर बि तव्हांजे साम्हूं आहे, इन जो बि तव्हां स्क्रीनशॉट वठी सघो था, छाकाणि त इन जूं बि जेके बि मेन पॉइंट्स आहिनि उहे तव्हांजे साम्हूं आहिनि। हाणे इन जो स्ट्रक्चर आहे इफ़ पास्ट सिंपल, यानी हिन जी वरी स्ट्रक्चर में छा आहे, इफ़ सां गॾु पास्ट सिंपल ईंदो, पास्ट यानी सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट। ठीकु आहे, उन खां पोइ वुड सां गॾु प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म ऐं एक्सटेंशन यानी जुमिले जो बक़ाया हिसो वधाओ। हाणे हेठि एग्ज़ाम्पल तौरु हिन जो सेंटेंस पियो आहे, इफ़ आई वन द लॉटरी, जेकॾहिं मां लॉटरी खटियां हा, आई वुड बे अ कार, मां हिकु कार वठां हा। ॿियो जुमिलो आहे, इफ़ यू प्रैक्टिस्ड इंग्लिश, जेकॾहिं तूं इंग्लिश जी प्रैक्टिस करीं हा, यू वुड स्पीक फ्लुएंटली, तूं इन खे फ्लुएंटली ॻाल्हाईं हा। त दोस्तो अहिड़े हवाले सां सेकेंड कंडीशनल सेंटेंसिस खे तव्हां यूज़ करे सघो था। इन सां तव्हां पर्सनली सेंटेंसिस ठाही प्रैक्टिस करे सघो था त जीअं तव्हांखे इहे यादि थी पवनि। हाणे दोस्तो कंडीशनल सेंटेंसिस जो आख़िरी पार्ट, जंहिंजो नालो आहे थर्ड कंडीशनल सेंटेंसिस। ठीकु आहे, इन जी स्ट्रक्चर बि तव्हांजे साम्हूं आहे, इफ़ प्लस पास्ट परफेक्ट। ठीकु आहे, पास्ट परफेक्ट सां गॾु इफ़ जेको तव्हांखे, यानी ही पहिरियों जुमिलो, ऐं ॿियो जुमिलो जेको उन जो आहे उहो आहे वुड हैव प्लस V3 यानी वर्ब जी थर्ड फॉर्म। इहा इन जी स्ट्रक्चर आहे, यानी मेन ॻाल्हि हूंदी आहे स्ट्रक्चर, जेको तव्हांखे ज़हन नशीन करणु घुरिजे। ही छा थो करे, रेफर टू अ पास्ट सिचुएशन, यानी ही गुज़िरियल वक़्त जी कंहिं सिचुएशन ॿुधाए थो दैट इज़ डिफर फ्रॉम रियलिटी, जेका हक़ीक़त थी सघे थी पर उहा शायदि न थी। एग्ज़ाम्पल आहे, इफ़ आई हैड सेव्ड मनी, जेकॾहिं आउं पैसा बचायां हा, आई वुड हैव बॉट ए कार, मां हिकु कार वठां हा। ॿियो जुमिलो आहे, इफ़ यू हैड गॉन, जेकॾहिं तूं वञी हा। ठीकु आहे, हाणे हिते चुको वग़ैरह वारो उहो सेंस आहे, बट हिते ईअं ई निकिरंदो, इफ़ जेकॾहिं तूं वञी चुकी हा या वञी हा, यू वुड हैव पास द एग्ज़ाम, तूं एग्ज़ाम खे पास करे चुकी आहे या करे छॾी आहे। त अहिड़े हवाले सां इहा आहे थर्ड कंडीशनल। त दोस्तो होपफुली तव्हांखे कंडीशनल सेंटेंसिस सम्झ में अची चुका हूंदा। हाणे तव्हां सां हिकिड़ी हम्बल रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते न्यू आहियो त प्लीज़ चैनल खे सब्सक्राइब करे वठो, ऐं तव्हांजा जेके बि दोस्त आहिनि उन्हनि खां इन चैनल जे हवाले सां शेयरिंग कयो, उन्हनि खे ॿुधायो। मूं क्लास 9th ऐं 10th जी इंग्लिश जे हवाले सां जेके बि लेसन्स आहिनि उन्हनि जा बि वीडियोस ठाही इन साॻिए चैनल ते अपलोड कया आहिनि। जेकॾहिं तव्हां खे को लेसन इंग्लिश जो 9 या 10 जो सम्झ में नाहे आयो त तव्हां उन्हनि वीडियोस खे ॾिसी सघो था, ऐं इंग्लिश स्पीकिंग जा शॉर्ट वीडियोस बि जेका पाण मुंहिंजे साॻिए चैनल ते अपलोड